अॼु तरक़ी याफ़्ता ऐं जदीद दौर में बदनसीब सिंध जा अहिड़ा तालुका ऐं यूसीज़ आहिनि जेके सिहत तालीम रोज़गार पीअण जे पाणी ऐं रोड रस्तनि खां महरूम आहिनि ई मगर कोरोना जहिड़ी वबा ऐं उनखां बचाव मुतालिक़ बि सिंध सरकार अहिड़नि बदनसीब इलाइक़नि ताईं न पहुची सघी आहे, जंहिंजे करे उन्हनि पुठिते पियल इलाइक़नि जे माण्हुनि खे इन वायरस मां पिणु तमामु घणो ख़तरो आहे। अहिड़नि ई सिंध जे बदनसीब यूसीअनि मां ज़िला सांगड़ तालुका शहदादपुर जी यूसी बरून सर फ़हरिस्त आहे। हर दौर में नज़रअंदाज थींदड़ यूसी बरून जा रहवासी हर बुनियादी सहूलियत खां महरूम आहिनि ई मगर कोरोना जहिड़ी ख़तरनाक वबा बाबति बि मुकम्मल अणॼाण आहिनि। यूसी चेयरमैन ज़िले इंतज़ामिया अघोर निंड में सुतल आहे। HRJDO न्यूज़ जी टीम सैयद अयाज़ शाह सैयद अताउल्ला शाह सां ॻाल्हाईंदे यूसी जी आवाम जो चवणु हो त यूसी चेयरमैन या चूंडियल नुमाइंदनि मां असां वटि को बि न पहुतो आहे ऐं इन्हनि खे असां सिर्फ़ु इलेक्शन जे वक़्तु ॾिसूं था। हिननि वधीक ॿुधायो त यूसी चेयरमैन जी तरफ़ां असांखे अञा ताईं कुझु बि न आहे मिली सघियो। असां हर मसइलो पंहिंजी मदद पाण तहत हल कंदा आहियूं। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त यूसी बरून में फ्री मास्क फ्री हैंड वॉश तक़सीम करे यूसी जे आवाम खे कोरोना बाबति मुकम्मल आगाही ॾिनी वञे। इन में तव्हांखे यूसी चेयरमैन जे तरफ़ां या गवर्नमेंट जे तरफ़ां जेको कोरोना वायरस जी वबा हले पई इन में तव्हांखे कुझु सामान साबुण या मास्क वग़ैरह कुझु बि मिलियो आहे? साईं बेसिकली छा आहे जो असां सिर्फ़ु सोशल मीडिया जे थ्रू ई असांखे जेको थोरी घणी आगाही जेका असां मुहैया थी आहे, बाक़ी अगरि जे ॾिठो वञे या हुकूमत तरफ़ां या के हुकूमती माण्हुनि में त को बि असांखे अहिड़ो को बि अमल न का आगाही न को अहिड़ो ई सिहत जे बारे में को प्रोग्राम वग़ैरह का बि अहिड़ी फैसिलिटी असांखे मुहैया न कई वई आहे। फ़िलहालु सिर्फ़ु जेके दोस्त आहिनि जेके सोशल मीडिया सां लाॻापियल आहिनि उन जे थ्रू ई थोरो घणो असां पाण ई जेको माण्हुनि खे आगाही ॾींदा आहियूं। बाक़ी हुकूमत जो को बि अहिड़ो माण्हू असां वटि न आयो आहे, न असांखे का अहिड़ी फैसिलिटी मुहैया कई वई आहे, न को साबुण वग़ैरह। तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे दादा? साईं यूसी बरोना तालुको शहदादपुर ॻोठु मीर गुलाम शाह बानो। अच्छा, ये जेको कोरोना वायरस जी एॾी ख़तरनाक वबा हले पई इन सिलसिले में गवर्नमेंट तव्हांखे का आगाही ॾिनी आहे? को अहिड़ी शयूं कुझु अहिड़ो को साबुण मास्क वग़ैरह ॾिना? कुझु बि न को बि आगाही कोन कई अथनि, न ई का मास्क ॾिनो अथनि, कुझु बि अहिड़े का शइ ॾियनि। तव्हांजी यूसी कहिड़ी आहे? बरून। अच्छा, यूसी बरून यूसी चेयरमैन जे तरफ़ां ई जेको ख़तरनाक वायरस वबा हले पई कोरोना वायरस जी इन में तव्हांखे साबुण मास्क या कुझु अहिड़ो मिलियो आहे यूसी चेयरमैन जे तरफ़ां? कोन मिलियो आहे, कुझु बि कोन मिलियो। ऐं अच्छा, तव्हांजा चूंडियल नुमाइंदा कहिड़ा कहिड़ा आहिनि? चूंडियल टे आहिनि। कहिड़ा कहिड़ा? हिकिड़ो वरियां फ़क़ीर आहे, हा, जो राणा अब्दुल। अच्छा, उन्हनि मां को तव्हां वटि आयो आहे इन सिलसिले में आगाही ॾियणी या का शइ यूसी जे माण्हुनि खे ॾियण भई तव्हां उन्हनि जे तक जा आहियो का आगाही ॾियूं? न केरु कोन्हे। हा, तव्हांखे यूसी चेयरमैन जे तरफ़ां को साबुण मास्क या कोरोना वायरस जेको ई ख़तरनाक वायरस हले पियो इन जे बचाव बाबति का आगाही को गवर्नमेंट जो नुमाइंदो तव्हां वटि आयो आहे? जी न साईं, असां वटि को अॼु ॾींहुं न पुॻो आहे, न कंहिं पुछा कई आहे, न कंहिं ॿुधायो आहे, न कंहिं सलाह मशवरो या ॿिए कंहिं पेड़े दोस्त हाणे ॿुधूं था ॻाल्हियूं हिकिड़ी 2-3 ॾींहं 4 ॾींहं थी विया आहिनि। बाक़ी बराल असां न कंहिं चङे पुछियो आहे, न कंहिं माण्हू पुछियो आहे, न कंहिं पाड़े अहिड़ो दोस्त न आहे, न ॿार न को। अच्छा, जेके तव्हांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि तव्हां वटि कोन आया आहिनि इन सिलसिले में? असां वटि न आया, न असां पुछियो अथनि, न असां तव्हां कंदा, न ॿुधाईंदा, न अचनि था, न वञनि था, वधीक असांखे उन्हनि जी ॼाण आहे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।